अस्सलाम वालेकुम याली मदद हक़ वजूद दोस्तों मां आहियां राहिल जोखियो मौजूदु आहियां राहीज़ स्टूडियो में ऐं असांजो प्रोग्राम आहे साउंड ऑफ सिंध जे इन प्लेटफॉर्म ते ॾाढा ख़ूबसूरत चेहरा असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेको असांजो महिमान आहे उहो यकीनन कंहिं तारुफ़ जो मोहताज त नाहे, पर वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हू स्पेशली असांजे लाइ त बाहिस फ़ख़्रु आहिनि ई आहिनि, असां सिंध वासियुनि जे लाइ, पर हू हाणे जस्ट हिकिड़ो सिंध जो पाकिस्तान जो आर्टिस्ट न आहे रहियो। हाणे असांजो जेको आर्टिस्ट आहे महिमान असांजो इंटरनेशनल आर्टिस्ट आहे, त अचो त जल्दी तव्हांखे मिलायूं था असांजे अॼु जे महिमान ज़ामिन अली सां। ज़ामिन साहिबु छा हाल आहे? कुझु आहे सही आहे? अलहमदिल्ला, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहे, फर्स्ट क्लास। ऐं वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। न पंहिंजी ॻाल्हि आहे, मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे। तव्हां असल में इहो आहे त दोस्त ऐं जेके तव्हांजा परस्तार आहिनि बाबा रुगो असांखे माना डिमांड हुई त ज़ामिन अली खपे। हा, ऐं असांजी पंहिंजी बि हुई त ज़ामिन अली असांजे प्रोग्राम में अचे, छो जो ज़ामिन तमामु बहितरीनु आर्टिस्ट सां गॾु हिकिड़ो सुठो इंसानु, असांजो दोस्त बि आहे। ऐं मूं जीअं शुरू में ॿुधायो त असांजो शान आहे, असांजो फ़ख़्रु आहे। थैंक यू सर, थैंक यू, वॾी महिरबानी, तव्हांजो प्यार आहे। अच्छा, ॿियो हाल अहिवाल? तव्हां हाणे रिसेंटली जेको आहे हिकिड़ो इंटरनेशनल टूर करे आया हो इंग्लैंड जो। इंग्लैंड वाह साईं, उहो कीअं तजुर्बो रहियो इंग्लैंड? इंग्लैंड ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं चवंदो आहियां त जेकर तव्हांखे दुनियावी जन्नत ॾिसणी आहे, वाह उहा भला साईं ठाही आहे। तव्हां यूरोप हलिया वञो, इंग्लैंड हलिया वञो, ऐं इंग्लैंड खां पोइ जेको हुननि जो स्कॉटलैंड आहे, एडिनबरा, वाह माइंड ब्लोइंग, माना तव्हां बीमार माण्हू खणी वञो, ठीकु करे खणी वञो, माना हुनजी वाइब अहिड़ी आहे, ॾाढी ज़बरदस्त। वाह, तमामु बहितरीनु। ऐं ज़ामिन अली साहिबु चाहे जो इंटरनेशनल आर्टिस्ट आहे त हू इंटरनेशनल टूअर्स जाम थो करे, त असां बिल्कुलु जेको आहे टूअर्स जे बारे में बि हाल अहिवाल कंदासीं, पर पहिरियों असां सवाल पुछा कंदासीं तव्हां खां त तव्हांजो बचपन जेको आहे ज़ामिन उहो कहिड़े शहर में किथे गुज़रियो आहे? मतिलबु बचपन मुंहिंजी पैदाइश जेका आहे असां हैदराबाद जी आहे। वाह। पर ॾिठो वञे त उन खां पोइ मुंहिंजी पैदाइश खां पोइ यकदमि असां अची वियासीं कोटड़ी। वाह। त बचपन खां वठी वॾो आउं कोटड़ी में ई थियो आहियां। कोटड़ी माना आर्टिस्टनि जो शहर बाबा, सुरीला आर्टिस्ट बिल्कुलु। मूंखे माण्हू चवंदा आहिनि त यार कासमाबाद शिफ्ट थी वञो, लंडन टाउन शिफ्ट थी वञो। मूं चवंदो यार जेको आउं वेंदो आहियां सुम्हणु कोटड़ी, ऐं मूंखे जेको सुकून कोटड़ी में अचे त मूंखे तमामु बहितरीनु आहे। इवन तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी सॼी फैमिली मतिलबु जेको आहे ॿिए शहर में शिफ्ट थी वई आहे, मीन्स कराची में सभु शिफ्ट आहिनि, पर मां अकेलो कोटड़ी में ई थो रहां, छो जो कोटड़ी में जेके वाइब्स आहिनि बिल्कुलु बाबा माना तमामु बहितरीनु। हा, मां कोटड़ी नथो छॾे सघे। सो असांखे ॿुधायो त तव्हां हिकु ॾाढा बहितरीनु फेमस सिंगर आहियो, ऐं इवन तव्हां जेको आहे उन्हनि फ़नकारनि मां आहियो जिन असांजे पड़ोसी मुल्क में जेको आहे परफॉर्म कयो हुजे। तव्हां इंडिया बि परफॉर्म कयो, ऐं इहा बि ऑनर जी ॻाल्हि आहे त इंडिया में परफॉर्म करणु का ईज़ी ॻाल्हि न आहे, छो जो इंडिया हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे बरे सगीर में। असां वियासीं तक़रीबन कोई 7-8 शहर असांखे मिलिया हुआ, अजमेर, जयपुर, दिल्ली, आगरा, दार्जिलिंग, जलपाईगुड़ी, ताजमहल जो बि दीदार कयोसीं। वाह, ताजमहल, हर जॻह ते असांजो परफॉर्मेंस हो। अच्छा, कीअं ऑडियंस जो रेस्पॉन्स कीअं हो? ॾाढो ज़बरदस्त। उते जेके पंहिंजा सिंधी हुआ, इंडियन सिंधी, उहे ॾाढो प्यारु ॾियनि पिया। ऐं मतिलबु नंढे हूंदे हुननि खे इहो ई हो त हेॾो नंढिड़ो ॿारु आहे, एतिरो क्लासिकल ऐं गज़ल ठुमरी गीत कीअं पियो ॻाए। वाह। पोइ इलाही मतिलबु जिथे बि प्रोग्राम थींदो त मूंखे तमामु घणो ॿुधंदा हुआ गीत गज़ल। तमामु बहितरीनु। अच्छा, भला इन सवाल मां जेको आहे न ॻाल्हियुनि मां सवाल पियो निकिरे त तव्हां भला केतिरी उमिरि में मतिलबु जेको आहे ॻाइणु शुरू कयो? मुंहिंजे ख़्याल में 8-9 साल जो हुउमि। वाह साईं, वाह। शुरू करे छॾियो हुउमि। मतिलबु अॼु मूंखे लॻे थो तक़रीबन मूंखे 28-29 साल थी विया आहिनि ॻाईंदे। वाह। हा, माना अधु सदी थियण वारी आहे तव्हां क्वार्टर उमिरि पंहिंजी कोन ॿुधाईंदुसि, उहो नाज़रीन पाणे गेस कनि। बाक़ी मतिलबु इहो सम्झो 27-28 साल मूंखे सिल्वर जुबली क्रॉस करे विया आहियूं। वाह वाह, माशाल्लाह। खोले वार पंहिंजा जेको मुंहिंजो पहिरियों गानो हुयो, वाह, उन में त मतिलबु एतिरो नंढिड़ो हुअसि जो हेॾो वॾो स्टूल हुयो, उन ते मूंखे विहारे ऐं उन खां पोइ खादर जी शाल पाराए ऐं चश्मो पाराए त जीअं वॾो लॻां। सही, मूंखे वॾो ॾेखारण जे लाइ इहो सभु कुझु कयो वियो। अच्छा, तव्हांजी ज़िंदगी जी पहिरीं रिकॉर्डिंग खोले वार पंहिंजा मतिलबु? रिकॉर्डिंग मुंहिंजी ज़िंदगी जी पहिरीं वार न आहे। उन खां पहिरियां मुंहिंजो एल्बम आयल हुआ ऑडियो टीपी मां। हा। अच्छा, उन में बि एज तव्हांजी नंढी हुई? नंढी हुई न, मुंहिंजे ख़्याल में 8 साल हूंदी, 7 साल हूंदी। उन दौर में ॻायां पियो साईं, आओ कंगा कर ॻाल्हि, आओ राणा रो रात, बारो चल बानी। उन उमिरि में उहा कैसेट अॼु बि मौजूदु अथव यूट्यूब ते। वाह। पर माण्हुनि खे एतिरी ख़बर कोन हुई, ख़बर माण्हुनि खे असांखे जेको रूनुमा कयो माण्हुनि जे साम्हूं, कैटीन कयो, कैटीन वरी असांजो चहिरो साम्हूं खणी आई। वाह वाह। उन में बि ईअं हूंदो जंहिं महिल खोले वार पंहिंजा मुंहिंजो गानो आयो त मुंहिंजे घर में PTCL हूंदो त फ़ोन ईंदो, तव्हां छोकिरी आहियो या छोकिरा आहियो? सही। अच्छा, सही। वाह वाह। मुंहिंजो आवाज़ु अहिड़ो हूंदो हो न,
सही सही त पोइ माना अहिड़ी मुंहिंजी एज हूंदी सफ़ा नंढड़ो हूंदो। पर मूं ॾिठो तव्हां वाक़ई मतिलबु इन सफ़ा क्यूट हुयो नंढड़ा, हाणे बि क्यूट आहियो, हाणे बि क्यूट आहे, ठीकु आहे, पर माना तव्हां अर्ली एज में अची वियो ऐं तमामु घटि आर्टिस्ट आहिनि जिन एतिरी उमिरि में जेको आहे मां सम्झां थो अगरि जीअं मां कंपेरिज़न मतिलबु उन लेवल जो नथो कयां ऐं हर मां सम्झां थो छो जो तव्हां मुंहिंजा फेवरेट आहियो। हिकु सजाद अली साहबु आहे जिन सफ़ा अर्ली एज में ॻाइणु शुरू कयो, ॿियो तव्हां मतिलबु ऐं जिन पाण मल्हायो आहे। अच्छा भला हीउ राग त हिकिड़ो जीअं तव्हां नंढे रागूं ॿुधायो पिया, आओ कांगा रव कर त हाणे उहो राग खमाज आहे या राणो आहे या वरी कोयारी आहे, उन्हनि जे जेको ठेका आहिनि उन जा उहे त ॾाढा टिपिकल आहिनि। पोइ तव्हां इहा सिखिया कंहिंखां वरिती आहे? असल में नंढड़े हूंदे उस्ताद मोहम्मद यूसुफ जो त इंतकाल थी वियो, बाबा मूंखे चवंदो हुयो उन दौर में 200 या 500 वॾी ॻाल्हि हूंदी हुई, अॼु खां कोई हलिया वञे की 25 साल पहिरियां। सही। त बाबा मूंखे चवंदो त हीअ मोहम्मद यूसुफ जी कैसेट अथई, हीअ फलाणो कलाम अथई, जीअं मोहम्मद यूसुफ ॻायो आहे तीअं मूंखे ॻाए ॿुधाए, 500 रुपया ॾींदोसीं। वाह, बाबा मोहम्मद कासिम साहब। हा, मुंहिंजो बाबा। हाणे उन दौर में 500 या अॼुकल्ह जा लख रुपया थी वियो। सही ॻाल्हि आहे। हाणे लख रुपये चकर में सॼी राति लॻो पियो हूंदो, सॼो ॾींहुं लॻो पियो हूंदो, कलाम पूरो यादि करे बाबा ॿुधाईंदोसि, बाबा मूंखे कड़क कड़क 500 ॾींदो। हाणे चवंदो ॿियो टास्क अथई, हाणे हीअ गज़ल अथई, इहो मूंखे ईअं ई ॻाए ॿुधाए, ईअं ई यादि कर। ॿार जेको हूंदो आहे जल्दी कैच कंदो आहे ॻाल्हि। एग्ज़ैक्टली, सही ॻाल्हि आहे। तमामु ऐं वरी ॿिए 500 जे चकर में लॻी वेंदो। 500 जे चकर में क्लासिकल सिंगर थी वियो। वाह वाह, तमामु बहितरीनु। ऐं वरी उहो ई बाबा खे ॿुधाए, वरी बाबा मूंखे चवंदा हाणे उस्ताद जो मोहम्मद यूसुफ जी ठुमरी अथई, ए यादि करे ॿुधाए। वाह वाह वाह, पैसा वठि। बसि बाबा जी हिकिड़ी ट्रिक हुई, उन में आउं जेको आहे सो उन शइ खे कैच कंदो वियुसि त ऐं तव्हां आख़िरकार मतिलबु जेको आहे नंढड़े ज़ामिन खां अॼु माना जेको आहे सेलिब्रिटी ज़ामिन अली थी वियो। अच्छा दोस्तो, असां सां गॾु ज़ामिन अली मौजूदु आहे ऐं छो न माना जेको आहे ज़ामिन अली जे मौजूदु हुजण जो फ़ाइदो वठूं। त ज़ामिन, असांजी फरमाइश आहे असांखे जेको आहे इहो खोले वार पंहिंजा जेको आहे असांखे कलाम जेको आहे कुझु ॿुधायो जेको आहे। खोले वार पंहिंजा ॿुधाइण खां पहिरियां आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि जी। त इहो जेको जॾहिं गानो आयो हुयो त इन मां 3 सेलिब्रिटियुनि जनम वरितो। वाह। हिकिड़ो ज़ामिन अली, वाह, फ़कीर मुअज़्ज़म, हा मुअज़्ज़म, ज़ामिन अली एज़ अ सिंगर, फ़कीर मुअज़्ज़म एज़ अ पोएट, एज़ अ मॉडल आमिर शाह। वाह वाह वाह, आमिर शाह। वाह। टई इन गाने मां मशहूरु थिया। बल्कि मां ॿुधायांव थो त असांजो ख़ालिद लतीफ़ी असांजो वीवर बि आहे ऐं हिकिड़े चैनल ते सुठी पोस्ट ते आहे, उन इहो सुवालु कयो हो त तव्हां जेको आहे ज़ामिन अली खां इहो सॉन्ग असां ॿुधंदासीं बि ऐं मौज़म फ़क़ीर जे बारे में बि तव्हां लाज़मी तबसरो कंदव कुझु? मौज़म फ़क़ीर लाइ सर इहो ई चवंदुसि, मौज़म फ़क़ीर जेको मुंहिंजे लाइ लिखियो उहो कंहिंजे लाइ बि न लिखियईं। वाह। ऐं मौज़म फ़क़ीर खे जेको मूं ॻायो उहो वरी ॿिए शाइर जे लाइ मूं न ॻायो। वाह वाह, माना इहे जोड़ी आहे। लफ़्ज़ हुआ जेके मुंहिंजे लाइ न चूंडिया हुआ न, उहे वरी असां मौज़म फ़क़ीर न ॿुधा। हा, त ज़िंदा आहिनि अॼु बि। हक़ीक़त। मौज़म तमामु बहितरीनु शाइर थी गुज़रे, तमामु बहितरीनु। ऐं बिल्कुलु जेको आहे उहो विछोड़ो जेको आहे ॾाढो अर्ली एज में जेको आहे मौज़म फ़क़ीर असां सभिनि खां जुदा थी वियो। त हीउ सॉन्ग जेको आहे उहो असां ट्रिब्यूट कंदासीं फ़क़ीर मौज़म खे। खोले वार पंहिंजा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजी ते कई तो छांव, दिल मुंहिंजी ते कई तो छांव, तीर दिल में हया नज़रों साओ साईं, तीर दिल में हया नज़रों साओ साईं, प्यार जा प्यार जा प्यार जा प्यार जा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजी ते कई तो छांव, ला 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 हो ए हा, चुनरी ते रंग चिटाए, सामू आई जो पाए, सामू आई जो पाए, तीर दिल में हया नज़रों साओ साईं, प्यार जा प्यार जा प्यार जा प्यार जा, खोले वार पंहिंजा,
दिल मुंहिंजिया ते कई तो छाव। वाह 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 वाह, मिसमराइज़ करे छॾियो। असां त हिते बसि जीअं मेडोसा कंहिंखे ॾिसंदी हुई पथर थी वेंदो, त दामन अली खे बि ईअं ॾिसी करे ॿुधी करे असां बि ॼण ईअं सफ़ा पिंड पाण थी विया आहियूं। ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तमामु ई बहितरीनु सिंध जो सुरीलो आवाज़ु असां सां गॾु आहे ज़ामिन अली। ऐं ज़ामिन अली खां पुछा कंदासीं, ज़ामिन भला अहिड़ो को वक़्तु तव्हांजी ज़िंदगी में आयो हुजे जंहिं तव्हांखे झिंझोड़े छॾियो हुजे, जंहिं तव्हांखे सफ़ा परेशान करे छॾियो हुजे? हाँ, काफ़ी अहिड़ा वक़्तु आया ज़िंदगी में, काफ़ी सारे कॉन्ट्रोवर्सीज़ बि मुंहिंजे गले में लॻायूं हुयूं। एग्ज़ैक्टली आयो, जंहिंजे करे जेको आहे सो आऊं पंहिंजे कम खां बि परे थी वियसि, डिप्रेस थी वियसि, आइसोलेट थी वियसि घर ई घर में। सो सभु ॻाल्हियूं कूड़ियूं हुयूं। ऐं जिन इहे साज़िशूं कयूं उन्हनि खे लॻो पियो त इहे ख़तमु थी वेंदो, पर अलाह जो शुक्र आहे, अलाह साईं जेके रखे हुनखे केरु चखे। वाह ज़िंदाबाद। जेके ॻाल्हियूं कूड़ियूं से कूड़ियूं रहियूं। सो उन मरियल मां असां 3-4 सालनि खां पोइ निकितासीं, अॼु वरी तव्हांजे साम्हूं आहियूं। वाह वाह वाह, सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे, ॿुॾंदी न आहे। बिल्कुलु। वाह वाह, तमामु बहितरीनु। ऐं कचहरी हले पई। ऐं तव्हांखे भला माना हिकिड़ो आर्टिस्ट खे पाण हिकिड़ो फील थींदो आहे त यार हाणे मां फेमस थी वियो आहियां, हाणे माण्हू मूंखे सुञाणनि था, इहो तव्हांखे कॾहिं महसूसु थियो? कॾहिं बि महसूसु न थियो यार, कॾहिं बि माना मां स्क्रीन ते आने चवंदुमि आई लव ज़ामिन अली। मुंहिंजी कॾहिं बि न चवंदुसि हाणे आऊं हेॾो वॾो आर्टिस्ट थी वियो आहियां। तानसेन चवंदो हुयो, तानसेन केॾो वॾो गवायो, वॾो, तमामु वॾो आहे। चई तानसेन चयो हाणे वञी मूंखे समुंड जे हिकिड़े कतरे जे बराबरि ख़बर पई आहे, अञा समुंड त अञा पोइ ते पियो आहे। तानसेन थो चवे, असां केरु आहियूं हुन अॻियां जो असीं पंहिंजे पाण खे सम्झूं? न सम्झूं, अलाह साईं अता कयो आहे त सम्झणो त बिल्कुलु बि न आहे। अच्छा, अच्छा, ही ज़ामिन जूं ॻाल्हियूं ॿुधो पिया त हू इवन पाण खे हिकु सुठो या बहितरीनु या मशहूरु सिंगर नथो सम्झे। त काफ़ी सारा माण्हू आहिनि ज़ामिन जेके सम्झनि था, माना मां ॿुधायां थो त माना कुझु सम्झंदा आहिनि त ज़ामिन रूड आहे या ज़ामिन मतिलबु ईअं आहे। माना माण्हुनि जा जेके कमेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? साईं, आउं चाहियां थो त ज़िंदगी में तव्हांजे हेटर्स न हुजनि न त तव्हां कामयाबी न आहियो। रुगो लवर्स हूंदा न, तव्हांखे प्यारु करण वारा त तव्हांखे मज़ो न ईंदो। तव्हांखे हेटर्स न मिलंदा न, तव्हांखे कंपेरिज़न त ख़बर पए न। वाह वाह, केरु उहे त पाण हुजनि, असीं चऊं था त अहिड़ा माण्हू हुजनि जेके असांजी बुराई त कनि कम अज़ कम। वाह, बुराई कनि माण्हू, बुराई होगी तो बदनाम होगी तो कुझु नाम होगा। वाह। अच्छा, भला अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॾिठो थो वञे त मां सम्झां थो त एतिरो कंहिं वॾे सियासतदान जूं, कंहिं मिनिस्टर, कंहिं जेको आहे न PM CM जूं फेक IDs नथियूं ठहनि, एतिरियूं तव्हांजूं फेक IDs थियूं ठहनि। उन फेक ID यूज़र्स जे लाइ छा मैसेज आहे? अवल त फेक ID वारनि खे ख़बर त छा हूंदो आहे, तव्हां हितां जहाज़ में चढ़िया न आहियो, पहिरें फोटू रखी करे नालो तव्हां ग़लति लिखंदा ऐं उहो लिखंदा बि सिंधी में ऐं उन खां पोइ तव्हां जीअं जहाज़ में हूंदो न त तव्हांजे दोस्तनि खां पैसा घुरणु शुरू थी वेंदा। वाह वाह वाह, पैसा मोकिलियूं था। पहिरियां त ईअं हूंदो त फेक ID ठाहे करे माण्हुनि सां ॻाल्हाईंदा, चवंदा त आउं ज़ामिन अली आहियां। हाणे हुननि जो उहो कोन्हे, हाणे सिर्फ़ु पैसा अची बचियो आहे। सो उन्हनि खे इहो ई चवंदुसि त वक़्तु बदिलजी वियो आहे। असांखे सचे माण्हू खे माण्हू पैसा नथा ॾियनि त कूड़े खे किथां ॾींदा? ज़ामिन अली साहब जो बहितरीनु जेको आहे रेस्पॉन्स, मज़ाक जी ॻाल्हि आहे। सो मतिलबु माण्हू छो ॾींदा पैसा? हा, सही ॻाल्हि आहे। छो ॾींदा? छा जेका हिकिड़ो माण्हू जॾहिं लंडन वियो आहे त तव्हां खां छो घुरंदो त 20,000 मूंखे 20,000 ॾे? पाउंडनि में घुरे न। हा, पाउंड्स में घुरे। 20,000 पाउंड आहे। सभिनि खे इहो सेंस अची वियो आहे त कहिड़ी फेक ID आहे, कहिड़ो छा आहे, भले वेठा आहिनि। अच्छा, भला अहिड़ी का ॻाल्हि जेका तव्हांजे फैंस खे न आहे ख़बर, छो जो तव्हां सिंस 25 सालनि खां सेलिब्रिटी आहियो, तव्हांखे माण्हू सुञाणनि था। फैंस खे मुंहिंजी उमिरि न आहे ख़बर। वाह, जेका मां न ॿुधाईंदुमि, गेस कनि। अच्छा, हिकिड़ो सुवाल मुंहिंजो शुरू में हूंदो आहे की गेस्ट खां त तव्हांजो असली नालो, उहो तव्हांजो असली नालो बि ज़ामिन अली आहे? असली नालो मुंहिंजो ज़ामिन अली आहे। वाह साईं, ज़ामिन अली साहब जो असली नालो ज़ामिन अली आहे। मूं सम्झो स्टेज नेम अलाए छा? असली नालो। अच्छा, माना पासपोर्ट वारो नालो ई माना ज़ामिन अली आहे? पासपोर्ट वारो नालो। वाह, तमामु बहितरीनु। अच्छा, भला जॾहिं तव्हां परफॉर्म कयो हुजे स्टेज ते, माना कॾहिं बि को एम्बेरेसिंग मूमेंट हुजे, फनी मूमेंट को असांखे शेयर कयो तव्हां पंहिंजो? इलाही थिया आहिनि, वाक़ियात त घणा थी चुका आहिनि ज़िंदगी में। अवल तव्हां माना जेका शादी या को प्रोग्राम या को अहिड़ो इवेंट वठंदो आहे त उन्हनि खे मना कंदो आहे त फायरिंग न कयो। हा, सुठी ॻाल्हि आहे। किथे बि हिकिड़ो बि फायर थींदो आहे तव्हां महफ़िल बंदि करे छॾींदो आहे। अच्छा, हा, सही आहे, सही आहे। माना अॼुकल्ह ॾिसो पिया त इंसिडेंट्स ॾाढा पिया थियनि। इहो त शैतानी चरखो आहे। हा, त अहिड़ा घणा थींदा आहिनि। ऐं हर प्रोग्राम में हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो आहे जेको गंद कंदो आहे। हिकिड़ो माण्हू को
उन हिकिड़े माण्हू खे चवंदा प्रोग्राम में गंद न कर बाबा, असां ॻाइण आया आहियूं। उहो सही हूंदो आहे, एंटरटेनर हूंदो आहे, उहो एंटरटेनर हूंदो आहे। वाह, पोइ सही आहे। हिकिड़े प्रोग्राम में असां वियासीं, सो बाबा चांहि अचे पई, मुंहिंजो भला चांहि जो वक़फ़ो था कयूं, ठीकु आहे, अधु कलाकु गुज़रियो, कलाकु गुज़रियो, नेठि उहो हिकिड़ो मरा जेको गंद पियो करे न, उहो आयो, चई भला चांहि केरु गिनण गया हे भैया न, मूंखे थो अची चए, मूंखे कहिड़ी चांहि तव्हां खणी तव्हांजो महिमान आऊं यार, वरी पुछे थी मूंखां थो चांहि केरु गिनण गया हे भैया न। तमामु बहितरीन आहे, माण्हू हूंदा आहिनि, पर किसा त घणा आहिनि जेके तमामु बहितरीन आहे, तमामु बहितरीन। अच्छा, न्यू कमर्स जेके आहिनि अॼुकल्ह, अहिड़ा दोस्तनि जेके सिखनि नथा, तव्हां त बाक़ाइदे सां सिखिया वरिती आहे, भला तव्हांजो हिकिड़ो नंढिड़ो तारीफ़ बि थी वञे, तव्हां सिखियो भला कंहिंखां राग? बाबा खां। मूं तव्हां ॿुधायो न बेसिक, त माना मूं सिखियो ईअं मतिलबु माना ईअं उस्ताद मोहम्मद यूसुफ ॻाइणु आसान कोन्हे। न मोहम्मद यूसुफ जेको थियो न, उहो सदियुनि खां पोइ पैदा न थींदो। उस्ताद मोहम्मद यूसुफ हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो ई रहंदो, हिकिड़ो ई हो। सो उन खे कॉपी करणु ॾाढो मुश्किल हो। सो सुर मूं उन मां सिखियो, राग मूं उन मां सिखिया, बाक़ी जेको बचो ले ऐं तार उहो बाबा मूंखे सेखारींदो। त बाबा हीअ ले अथई, हिन खां ॿाहिरि न निकिरजांइ, उहो मूंखे माना 8-8 कलाक रिहर्सल कराईंदा हुआ। अच्छा, तव्हांजी एॾी महिनत रियाज़त थियल आहे? 8-8 कलाक सुबुह जो उथी 5 बजे लॻी वेंदा हुआसीं, वरी शाम जो टाइम रखियलु हूंदो हो, बाबा हिन टाइम खां हिन टाइम ते रियाज़ करिणो। तमामु बहितरीनु। धुमार थी वियो, 3 ताल थी वियो, धुमार में मतिलबु आहे 14 गज़ल थी विया, गीत थी वियो, त उनखे कीअं गिरफ़्त में कीअं आणिजे। सही। उस्ताद अंब जोगी हूंदो, उन ढोलक वारे सां केरु ॻाए न सघंदो, पर जॾहिं आउं हुन सां गॾु हूंदो हुउसि, दिलि खोले वॼाईंदो। बाबा अंब जोगी अॼु तूं वॼाए, छा वॼाइणो अथई? 16 जा टिकाण, 48 जा टिकाण, मूंसां तूं खुली वॼाए। उहो चवंदो अॼु आउं ख़ुशि आहियां जो मूं वॼायो आहे, छो ॿियनि सां हू पाबंद हूंदो, टिको हणी कोन सघंदो, मतां नओं न्यू कमर को ले मां निकिरी वञे। हा, सो हू पाबंद हूंदो। असां वरी हुनखे बाबा मूंखे अहिड़ो तयारु करे छॾियो, छो आउं चवंदो खुली वॼाए, हू मूंसां खुली वॼाईंदो, ऐं हुन सां खुली ॻाईंदो हुउसि। वाह, मां सची में इन इहा जेका ॻाल्हि आहे, इन में बिल्कुलु उस्तादनि जो हथु आहे। ऐं जेके न्यू कमर्स आहिनि उन्हनि जे लाइ मैसेज त असां ज़ामिन अली खां ज़रूरु रिकॉर्ड कराईंदासीं, पर सची में अगरि तव्हां सिखो था मौसीक़ी खे, लेकारी खे सिखो था, सम्झो था, त तव्हांखे ॻाइण में बि मज़ो ईंदो। जेके न्यू कमर्स आहिनि त लाज़मी आहे स्टूडियोज़ में रिकॉर्डिंग करायो, ऑटो टून थींदो, असां ट्रैक बाय ट्रैक रीटेक्स कंदासीं। तव्हांजी ॻाल्हि कटिया थो, असां जॾहिं ॻाइणु शुरू कयो तॾहिं ऑटो ट्यून हुई कोन। एग्ज़ैक्टली हार्डवेयर ते रिकॉर्डिंग कंदासीं, सॉफ्टवेयर त हाणे आयो आहे। हार्डवेयर हूंदो, वॾो मिक्सर हूंदो, नंढी PD कैसेट हूंदी, हुन में रिकॉर्डिंग थींदी हुई। ऑटो ट्यून छा, हिकिड़ी लाइन असां 20-25 दफ़ा कंदा हुआसीं, हुन खां पोइ परफेक्ट न थींदी, पोइ वञी पकी थींदी, पोइ हिकिड़ी लाइन कंदा हुआसीं उहा। हाणे त उहा कॉपी करे पेस्ट करे छॾियो, हुन खां पोइ हुनखे तव्हां ट्यूनर हणी छॾियो। हाणे त तव्हां हिन कम जा पाण मास्टर थी वियो। ज़ामिन अली पाण म्यूज़िक प्रोड्यूसर बि आहे, लिरिक्स भला थो लिखे, म्यूज़िक ठाहे थो। ऐं मां ॿुधायां तव्हांखे त मूंखे को 15 साल थी विया आहिनि म्यूज़िक ऐं रिकॉर्डिस्ट जो कमु कंदे। मूंखे ख़बर पई त ज़ामिन मूंखां बि सीनियर आहे, जेॾी महिल हुन जा मूं प्रोजेक्ट्स ॾिठा, त हाणे त तव्हां पाण इहो मतिलबु सभु कुझु कयो पिया कंप्यूटराइज़। स्टूडियो आहे घर में नंढड़ो सो, ज़ामिन स्टूडियो जे नाले सां, बसि उन ते असां हूंदा आहियूं, कमकार कंदा आहियूं। पोइ केॾी महिल मूड थी वेंदो आहे त कुझु रिकॉर्ड बि कंदा आहियूं। मतिलबु मुंहिंजो स्टूडियो ईअं आहे त हीअ मुंहिंजो स्टूडियो आहे, हीअ मुंहिंजो बेड आहे। राति जो अधु निंड में मूंखे का लाइन अची वेंदा त बेड त थी वियो, शइ रिकॉर्ड करे वरी वापसि वञी सुम्ही रहंदो आहियां। वाह, आर्टिस्ट। अच्छा, उस्ताद मोहम्मद यूसुफ खे यादि कयोसीं त कचहरी त हले थी पई, ज़ामिन अली साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त ज़ामिन असांखे उस्ताद मोहम्मद यूसुफ जो को कलाम, गज़ल ॿुधायां, गीत ॿुधायां, तव्हां माना एज़ योर विश, मतिलबु तव्हां जेको आहे न असांजी ऑडियंस खे डेडिकेट कयो कुझु। मतिलबु उस्ताद यूसुफ जो हिकिड़ो गज़ल आहे, तमामु बहितरीनु गज़ल आहे, जेको मूंखे बाबा पहिरें दफ़ा चयो त इहो मूंखे यादि करे ॿुधाए। तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूँ अगर बुरा ना लगे। तमामु ज़बरदस्त न्याज़ हुसैन साहब जी कंपोजिशन है, पेश खिदमत करें तो। दा प ग रे सा दा प सा रे सा रे ग प धा प सा नी द नी द प रे ग प रे सा सा रे ग प द नी द प द प रे ग रे सा द प सा रे सा ग प द नी द प ग रे सा रे नी
नी सा रे ग म रे सा पा ग म रे सा रे नी सा रे नी दा नी पा सा। तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे तुम्हारे। जो डूबना है तो इतने सुकून से डूबो, जो डूबना 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 डूबना, जो डूबना है तो इतने सुकून से डूबो के आस पास की लहरों को भी पता न लगे, मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे तुम्हारे। यार हिते तव्हां ज़ुल्म करे छॾियो आहे। असां त हिते सोचूं पिया त हिन में घणा राग आहिनि, केतिरा राग मिलिया, मिशल मिलिया, वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु हीअ त माण्हू कंफ्यूज़ आहे त हिन में को 7 राग आहिनि, कहिड़ियूं 12 सुर लॻी पिया वञनि। मतिलबु हीअ त तमामु जेको आहे कंपोज़िशन बि ॾाढी ॾुखी, हेड्स ऑफ सची में। अच्छा इहो फ़ाइदो अथव, मां सम्झां थो त अगरि जेके न्यू कमर्स आहिनि जेके सिखनि नथा, मां नथो सम्झां त अहिड़ी कंपोज़िशन्स हू ईअं निभाए सघनि। हीअ जेको आहे सालनि जी महिनत आहे, तपस्या आहे। मतिलबु ही छो जो हीअ फ़न जेको आहे इहो पाण खे बसि उन जे हवाले करे थो छॾिजे। माण्हू जी सोशल लाइफ ख़तमु थी थी वञे, दोस्त नंढे लाइ कुझु ख़तमु थी था वञनि, पोइ त जॾहिं माण्हू पची निकिरे थो हिन भट्टी मां, पोइ त दुनिया जेको आहे मदा सां भरी पई हूंदी आहे। तमामु बहितरीनु। ऐं अच्छा अॼुकल्ह हिकिड़ो टेक्निकल सुवालु आहे त अॼुकल्ह म्यूज़िक जो जॉनर जेको आहे उहो चेंज थी वियो आहे, मतिलबु स्टाइल ई चेंज थी वियो आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो जेन ज़ीज़ जेको म्यूज़िक आहे, जेन ज़ी जो जेको अॼुकल्ह तव्हां भला इन मॉडर्न म्यूज़िक खे कीअं था ॾिसो, स्पेशली AI जनरेटेड। पहिरीं त आउं पंहिंजे पाण खे जेन ज़ी सम्झां थो, नो डाउट तव्हां आहियो। आउं पंहिंजे पाण खे जेन ज़ी सम्झां थो, मां हलो ठीकु आहे। त AI म्यूज़िक सुठो आहे हिकिड़े हद ताईं, तव्हां उन में पर तव्हांजो अंदरि सेटिस्फाई नथो थिए उन मां। जेको तव्हां पंहिंजे हथ सां कंहिं डा में वञी क्यूबेस में वञी करे तव्हां जेको कमु कयो, मैनुअल गिटार्स कयो, मैनुअल पंहिंजो ग्रूव ठाहियो, AI खे तव्हां कुझु बि चओ न उहो ठाहे तव्हांखे उहो ॾींदो जेको तव्हांखे बसि क़बूल करिणो आहे। सही। काका शे सोचे थिए मूं बि हिकिड़ो गानो AI ते ठाहियो आहे, पर अंदरि मुतमिन नथो थिए। अच्छा अंदरि मुतमिन नथो थिए। तॾहिं मुतमिन थींदो जे तव्हां पंहिंजी शइ पाण बि ठाहींदा, जीअं शुरू खां ठाहियो। वाह वाह। हा, हुन खां तव्हां आइडियाज़ वठो त तव्हांखे छा करणु घुरिजे, हिकिड़ो ॿ पीस तव्हां हुन मां खणो, बाक़ी डा तव्हां पंहिंजो कयो। मुंहिंजी इहा सोच। हलो ठीकु आहे, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। अच्छा हाणे असां अचूं था रैपिड फायर। ठीकु आहे, रैपिड फायर जे लाइ हाणे इहो आहे त मूंखे लाज़मी सुवाल ॾिसणा पवंदा। कोक स्टूडियो लाइव महफ़िल। वाह। चांहि या कॉफ़ी? ॿई। हाँ भला सियारो या ऊन्हारो? चांहि पाकिस्तान में, कॉफ़ी लंडन में। वाह साईं वाह। सियारो या ऊन्हारो? सियारो। वाह साईं वाह। अच्छा हिते ई वरी जेको आहे रैपिड फायर थी वियो मुंहिंजो। फेवरेट सिंगर तव्हांजो, ऑल टाइम फेवरेट? उस्ताद मोहम्मद यूसुफ। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ त राग जा राणा आहिनि। असां जीअं उस्ताद ताहिर मिठू खे असां रिकॉर्ड कयोसीं त उन मां ख़ुशबू अचे पई उस्ताद मोहम्मद यूसुफ जी, पर असां उते इहो कंफर्म असां ऑनियर करे छॾियो राग जो राणो माना मोहम्मद यूसुफ। हा बिल्कुलु राणो सिंध में ॿियो कोई बि न आहे। हा एग्ज़ैक्टली। हा इलाही उस्ताद गुज़रिया, पर उस्ताद मोहम्मद यूसुफ जहिड़ो हिकिड़ो बि न आहे जंहिंखे राग जो राणो चवंदा हुआ। अच्छा हिकिड़ो ज़ामिन ईअं थींदो आहे त तव्हां ॻायो पिया, अच्छा तव्हांखे गवर्नमेंट भला माना सपोर्ट कई आहे, मतिलबु कंहिं बि क़िस्म जी, तव्हां मुतमिन आहियो हिन मां?
गवर्नमेंट कहिड़े हिसाब सां सपोर्ट करे? माने जीअं छा थींदो आहे जो कल्चर डिपार्टमेंट वारा तव्हांखे इवेंट्स ॾींदा आहिनि तव्हांखे असांखे ॾियणी कोन कल्चर डिपार्टमेंट वारी छो? बसि उन्हनि वटि कुझु जेके से पंहिंजा सिलेक्टेड फनकार आहिनि जिन खे उहो सर्कल में हलाइनि पिया। माने ई सिलेक्शन आहे मतिलबु हिते मेरिट न आहे। लॉबी हिकिड़ी ठही पई आहे त बाबा हिते बि ही हूंदा, हिते बि ही हूंदा, हिते बि ही हूंदा। अच्छा, ई ज़ामिन अली लंडन घुमे पियो, ज़ामिन अली ॿाहिरि घुमे पियो, बहरीन में कोई शो करे पियो, कतर में शो करे पियो, बाक़ी हाणे मिंथू त कोन कंदासीं न। पर अगरि ज़ामिन अली हिकिड़ो इंटरनेशनल आर्टिस्ट आहे, उहो सीनियर आर्टिस्ट आहे, ॾिठो वञे त उहो तव्हां तमामु जेको आहे फनकारनि खां हिकिड़ो तव्हांजो नुमाया हिकिड़ो स्टाइल आहे, पोइ त गवर्नमेंट खे या कल्चर डिपार्टमेंट वारनि खे तव्हांजी सार संभाल ईअं लहणु घुरिजे त असल में तव्हां मुल्क खे सुठो रिप्रेज़ेंट करे सघो था। प्रोग्राम्स पंहिंजा असांजे खोड़नि, ठीकु आहे, पर कल्चर डिपार्टमेंट खे में असांखे इन ज़रूरु रखियो वञे। पर हाणे असां हुननि खे मिंथू त न कंदासीं न, हुननि खे पाण जा शनासी हुजणु घुरिजे। असांजो फेसबुक प्रोफाइल चेक करे ॾिसनि, सोशल मीडिया चेक करे ॾिसनि, असां छा कयूं पिया, कहिड़ी एक्टिविटी कयूं पिया, रोज़ु ईंदा आहियूं। उन खां पोइ बि हुननि वटि हिकिड़ी क्राइटेरिया आहे जंहिंमें हलनि पिया बसि। मतिलबु माना सो कॉल्ड माना पंहिंजी फेवरेट। हा, उहे बि असांजा भाउर आहिनि, पर ईअं हुजणु न घुरिजे, मेरिट हुजणु घुरिजे। मूं ॾिठो आहे त उतर वारा फनकार अलॻि अलॻि रखो, हिकिड़े शहर में हिकिड़ा रखो, ॿिए शहर में ॿिया रखो, तव्हां कम अज़ कम थोरो रोटेशन त हला, रोटेशन आहे ई कान। अच्छा, तव्हां खे हिते त भला जेके असांजा मेला थियनि था, सचल सरकार जो आहे मेलो, लतीफ़ सरकार जो मेलो आहे, कलंदर शहबाज जो, उन में तव्हांखे कल्चर वारा बिल्कुलु घुराइनि था। इंटरनेशनल टूर्स में माना उहो फेवरेटिज़म ॾेखारीनि था त माना उन में पंहिंजा मनपसंद माण्हू मोकिलीनि था। इंटरनेशनल जी तव्हां ॻाल्हि ई कोन पियो करे, जेके नेशनल जेके सिंध जा प्रोग्राम आहिनि न, हा, उन में बि हू ईअं ई था कनि, त माना जेको जो क्राइटेरिया ठहियल आहे उहो ई आहे बसि। पोइ हुन ज़ामिन या को अगरि जीअं हुन फेवरेट लिस्ट में काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट अथव जेके घर वेठा आहिनि ऐं कल्चर डिपार्टमेंट वारनि जो करे हुननि खे फ़ोन न आयो आहे, पर हुजणु घुरिजे। न हुजणु घुरिजे, तव्हां डिज़र्व था कयो। मूंखे 30 साल थिया आहिनि त मूंखां पुराणा माण्हू वेठा आहिनि। हा, एक्ज़ैक्टली, मां असांजो हक़ आहे बिल्कुलु। जेको आहे मां ही प्लेटफॉर्म इन जे करे ई मतिलबु जेको आहे ऑन एयर कयो आहे त साईं ज़ुल्फ़कार शाह मिनिस्टर कल्चर आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं। ज़ामिन अली साहबु आहे, सीनियर आर्टिस्ट आहे, उनखे इंटरनेशनल इवेंट्स जो असांजे मुल्क खे, असांजी क़ौम खे, असांजी ज़बान खे जहिड़ो तरीक़े सां ज़ामिन अली रिप्रेज़ेंट करे सघे थो, जीअं हू इंटरनेशनल इवेंट्स खे कवर करे सघे थो। मां नथो सम्झां त नौजवान फनकार ॿिया जेके आहिनि अहिड़े तरीक़े सां नचाए सघनि, झुमाए सघनि, छो जो हर जॉनर मूं ॾिठो आहे त ही रॉक परफॉर्म बि करे पियो, ज़ामिन अली क्लासिकल बि ॻाए पियो, गज़ल ॻाए पियो, गीत ॻाए पियो, ठुमरी ॻाए पियो, पोइ वाई नॉट ज़ामिन अली, मतिलबु जेको आहे गज़ल तव्हां ॿुधो, बिल्कुलु तव्हां ॿुधो, काफ़ी तव्हां ॿुधियूं आहिनि, बिल्कुलु। ऐं उन खां अलावा तव्हां मैशअप्स ॿुधा आहिनि, मैशअप्स आहे इंटरनेशनल आहे मशहूरु। माना उहा शादी का अहिड़ी न आहे जंहिंमें ज़ामिन अली जा सेरा न रहंदा। तमामु बहितरीनु असांजो महिमान असां सां गॾु आहे, ऐं इन इहो डुख त आहे इन ॻाल्हि जो, किथे न किथे मूंखे बि तकलीफ़ थिए थी पई। पर हाणे हिकिड़ो सॉन्ग तव्हां खां जेको आहे ॿुधंदासीं, उन खां पोइ तव्हां खां हिकिड़ो मैसेज वठंदासीं बहितरीनु क़िस्म जो। जेको चओ, उस्ताद बुखारी जो हिकिड़ो मशहूरु तव्हांजो तूं भली दिलरुबा, उन जो हाणे मूं उर्दू वर्जन बि कयो आहे, उहो न ॿुधाईंदुसि अञा तव्हांखे, न ॿुधाईंदो, उहो रिलीज़ थींदो, उहो रिलीज़ अञा न थियो आहे। अच्छा, हा, बसि उन एक्सक्लूसिव गानो अचण वारो अथव। उन में तूं भली दिलरुबा में जिन म्यूज़िशियन्स कमु कयो हो, नासिर हुसैन साहब जेको गिटार ते हो, उन जी कंपोज़िशन हुई, उन ई साॻे गिटार वॼायो आहे, वाह। उन ई साॻे माण्हू फ्लूट वॼायो आहे, वाह। उन ई साॻे माण्हू हर्ष कई आहे, सिर्फ़ु उन जो डा ऐं जेको बेसिक आहे उहो मूं घर में ठाहियो। अच्छा, उनजी कमु उन्हनि ई माण्हुनि कयो। अच्छा, उनखे मिक्स मास्टर बि तव्हां पिया कयो, हर्ष, वाह। बाक़ी जेके म्यूज़िशियन आहिनि उन में उहे ई पुराणा आहिनि, जेके तूं भली दिलरुबा में अॼु खां 21 साल पहिरीं माना मैनुअल कमु कयो आहे। तव्हां डिपेंड नथा कयो AI ते? न न, AI ते छो डिपेंड कंदासीं असां, ठीकु आहे, मैनुअल कमु कयो आहे। तो ज़ामिन अली ऐं ज़ामिन अली खां ॿुधूं था हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम। एतिरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा, नाज कर देर कर, दिल घुरे थी मिठा हलत, काछो घुमूं ककरियुन मां पियूं, टकरियुन ते घुमूं, इश्क तूफान तंग आहे शहर,
तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा, नाज कर देर कर, नाज कर देर कर। वाह 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 वाह, ज़ामिन अली दिलुनि जो आवाज़ ईअं पियो लॻे रूह में तो ॻाए पियो ऐं रूह में शामिल थी वियो आहे। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। अच्छा ज़ामिन, तव्हांखे वरी हिकु दफ़ो ॿीहर असां मतिलबु थैंक यू चवंदासीं, असां वटि तव्हां आयो आहे, पंहिंजो तव्हांजो बिज़ी शेड्यूल आहे। ऐं मां ज़ामिन खे इंग्लैंड 5 दफ़ा थी आयो आहे, 5 दफ़े खां पहिरियों चयो आहे, हाणे असांखे टाइम ॾिनो, बिज़ी आहे, शेड्यूल सफ़ा टाइट आहे। अॼु बि इवेंट मां आयो आहे ऐं असांखे टाइम ॾिनो आहे। ज़ामिन, पंहिंजी व्यूवर्स जे लाइ कोई मैसेज जेको आहे? बसि व्यूवर्स खे थैंक यू चवणु चाहींदुमि, जेके अञा ताईं प्यार कनि था ऐं सपोर्ट बि कनि था, लाइक्स बि कनि था, शेयर्स बि कनि था। छो जे अगरि इहे व्यूअर्स न हुजनि त असां कुझु बि न आहियूं। एक्ज़ैक्टली, फ़नकार हूंदो आहे पब्लिक प्रॉपर्टी, त उन्हनि खे थैंक्स करणु चाहींदुमि। आई लव यू, आई लव यू ऑल व्यूवर्स। ऐं वॾी महिरबानी तव्हां सभिनि दोस्तनि जी असां सां गॾु अॼु मौजूदु हुयो ज़ामिन अली साहबु। ऐं इंशाल्लाह असां नेक्स्ट प्रोग्राम में मिलंदासीं हिकिड़े ॿिए ख़ूबसूरत महिमान सां। जेसीं ताणी तव्हां खां वठूं था इजाज़त। अल्लाह भाई।